दोस्तों अस्सलाम वालेकुम। आवां अब्दुल हकीम तव्हां ॾिसी रहिया सिंधी टेक यूट्यूब चैनल। दोस्तों 2025 अचण वारो आहे, 2024 वञण वारो आहे। तव्हांजा चैनल जेकॾहिं अञा ताईं बि ग्रो नथा कनि, 2025 में का नई अपडेट लाज़मी ईंदी ऐं तव्हांजा व्यूज़ इंक्रीज़ थींदा, तव्हांजा सब्सक्राइबर वधंदा, तव्हांजा व्यूज़ वधंदा, वॉच टाइम। कोशिश कयो त कंटेंट ज़बरदस्त ठाहियो, उन्हनि जा थंबनेल सुठा ठाहियो ऐं डिस्क्रिप्शन भी लाज़मी हणो, उन खां पोइ हैशटैग भी लाज़मी हणो। वायरल कीवर्ड टूल जेके वायरल अॼुकल्ह हलनि था, उर्दू में हलनि था, सिंधी में, इंग्लिश में, सभु जॻह तां तव्हांखे गूगल क्रोम तां मिली वेंदा आसानी सां। गूगल क्रोम ते तव्हां लिखी सघो था त वायरल कीवर्ड टूल, उते तव्हांजो मथों ऑप्शन अची वेंदो, फर्स्ट में ई लिखियलु हूंदो, उनखे तव्हां क्लिक कंदव, उते सर्चिंग बार आहे, उते सर्चिंग ते तव्हां उहो पंहिंजो टाइटल लिखंदव त तव्हांखे वायरल कीवर्ड टूल उन जा कढी ॾींदो। हिकिड़ो आसान तरीक़ो आहे इहो। उतां तव्हां सिलेक्ट करे, मां वीडियो बि ठाहियो, उतां सिलेक्ट करे उहो उनखे तव्हां वीडियो जी डिस्क्रिप्शन में ऐड करे सघो था। ऐं उन जा जेकॾहिं अञा बि तव्हांखे जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हैशटैग कीअं लॻनि, त तव्हां प्ले स्टोर ते वञी हैशटैग लिखी करे, हैश जीअं ॾिबी आहे हैश उहा, ऐं टैग लिखंदव इंग्लिश में, लिखी ओके कंदव त तव्हांखे हिकिड़ी एप्लीकेशन मिलंदी जंहिंमें हैशटैग लिखियलु हूंदो आहे। ठीकु आहे, उहा बि तव्हांखे आसानी सां प्ले स्टोर तां मिली वेंदी। उहा तव्हां खोले करे, उहा आसानी सां खुलंदी, आम जीअं एप्लीकेशन खुलंदियूं आहिनि ईअं खुलंदी। उते तव्हां पंहिंजो टाइटल लिखंदवसि, जेको बि तव्हांजी वीडियो जो टाइटल आहे उहो लिखंदवसि। उन खां पोइ तव्हांखे उहे सभु हेठि लिस्ट ठाहे ॾींदी ख़ाली हैशटैग जी। पोइ तव्हां उहे उतां ॾिसी करे पंहिंजी वीडियो जी हैशटैग में हणी सघो था। उहे वायरल कीवर्ड टूल आहिनि, थोरो माना ध्यान सां कमु कयो, ज़बरदस्त कयो, जेतिरो थी सघे थंबनेल भला ठाहियो। इंशाअल्लाह तव्हांजा 2025 में हर शइ कंप्लीट थी वेंदी। चैनल जेकॾहिं अधूरो आहे त उहो बि इंशाअल्लाह कंप्लीट थी वेंदो। ऐं सभ खां पहिरीं ॻाल्हि त हाणे मुंहिंजो बैकग्राउंड भलो न आहे, मां पाण इन ॻाल्हि खां इनकारी आहियां त मज़ो न आहे, बैकग्राउंड भलो न आहे, इन करे मुंहिंजा ख़ुदि जा व्यूज़ नथा अचनि। मुंहिंजी हर शइ टाइट आहे। वीडियो में तव्हां ॾिसंदव, थी सघे मुंहिंजे थंबनेलनि में कमी हुजे, पर इंशाअल्लाह अॻिते हली करे, छो जो नओं माण्हू जेको बि ईंदो आहे त उहो जंहिं बि कम में घिड़ंदो आहे त उनखे उन शइ जी एतिरी ॼाण न हूंदी आहे। अॻिते हली करे उहो एक्सपर्ट थींदो आहे। जेके बि यूट्यूबर आहिनि, तव्हां ॾिसो था केॾा यूट्यूबर आहिनि, उहे सभु छा नंढे लाखों सिखी आया आहिनि? न, कुझु वॾनि यूट्यूबरनि खे ॾिसी करे पंहिंजो कमु स्टार्ट कंदा, कमु स्टार्ट करे करे हली आख़िर माण्हू एक्सपर्ट थींदो आहे। सो कमु जेको आहे न पंहिंजो, जल्दबाज़ी सां कॾहिं बि न कयो। हीउ सुकून वारो कमु आहे। हिन में थोरी ग़लती जे करे चैनल कॾहिं मोनिटाइज़ न थींदो। थोरो ज़हन ते दबाव रखी माना वीडियो न रखो, माना फ्रेश थी वियो। जेकॾहिं मुसलमान आहियो त बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी करे, अलहम्द शरीफ़ पढ़ी करे, माना जेकॾहिं सुठो कंटेंट आहे त सुठो व्लॉग जो आहे, या कंहिंखे पढ़ायो था, या जेको अॼुकल्ह ऑनलाइन कमु हले थो, क़ुरान पाक जूं तिलावतूं आहिनि, अहिड़े हिसाब सां माना तव्हांखे कमु सोचे सम्झे करिणो आहे। यूट्यूब ते ही मज़ाक न आहे। पाण फेसबुक ते ॾिसूं था, यूट्यूब ते हेॾा पैसा कमाइनि माण्हू, की छा आहे। इहो हिकिड़ो दिमाग़ जो खेल आहे। दिमाग़ खां कमु वठो, जेतिरो थी सघे माना जल्दबाज़ी में कमु कॾहिं बि न कयो। जल्दबाज़ी में कमु कंदव, तव्हांजा व्यूज़ बि न ईंदा, सब्सक्राइबर बि न ईंदा। जेसि ताईं व्यूज़ न ईंदा तेसि ताईं कुझु ई न थींदो, का शइ न थींदी। इहो सोचे वठो तव्हां।
जेतिरो थी सघे माना आराम सां वेही करे वीडियो अपलोड कयो, वीडियो ठाहियो भलो करे। ठीकु आहे दोस्तों, जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में आई हुजे त मुंहिंजे वीडियो खे लाइक कजो।